अली रज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हो पाण साहिबजादा हन सोने मूसा काज़िम जा इमाम मूसा काज़िम बचड़ो जाफर सादिक जो इमाम जाफर सादिक बचड़ो इमाम मोहम्मद बाकिर जो इमाम मोहम्मद बाकिर बचड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन जो इमाम ज़ैनुल आबिदीन बचड़ो करबला वारे सोने इमाम हुसैन जो सुनो इमाम हुसैन खातून जन्नत मौला अली मुश्किल कुशा जो बचड़ो खातून जन्नत इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा जी न्याणी मुझा भाव अजीज पान तशरीफ वठी आया नेशापुर जो शहर हाने त माशाअल्लाह ता जो गेरे लो मेरा संदे लो माशाअल्लाह हे गोठ जेको आसो यो सजो लख को चढ़ियो हुंदो आबादी में मानू वधिया अगे थोड़ा हुंदा पर उन जे बावजूद नेशापुर शहर में हजरत इमाम अली रज़ा जेडी मल आयो त जेके अंबोहा मानुन जा ओए समूरा गड्डू थी बाहर निकता त सोने इमाम अली रज़ा जो इस्तकबाल कयो अख खोल अख पट हजरत इमाम अली रज़ा ऐं छा कयूं अचो त तहां जी वरी तहां जी इस्लाह बि कयां रुगो ॻाल्हि न ॿुधाइबी आहे उन में मसइलो बि सम्झाइबो किस्सो बराए किस्सो न किस्सो बराए तरबियत इस्लाह शांत बुधायो से पर उन मु असा के छा सबक मिलियो इहो समझ सभनी नेशापुर वारन सलाह कई चीजें हाने हजारे मानू इमाम सो अचे सुनो इमाम अली रज़ा सब हथ मिलाईंदासे से तो मुमकिन ही कोने साईं के भी तकलीफ थींदी टाइम भी लगंदो ऐं फायदो भी कोन ज़ियारत भी इं समझो त इहा ज़ियारत भी हथ खां वधीक छा कयूं चेसी असा जो जेको वडे में वडो अहले सुन्नत जो आलिम आ उनखे था कयूं पंहिंजो अगुवाण असा मां को बि उन सोने जे इस्तकबाल ते सब वींदासे पर हर को हथ न ॾींदो असा जे पेश मां हथ ॾिनो मन असा ॼण सभिनी ॾिनो समझव मसइलो अलाए कोन समझा समझियव मसइलो इहो ॾिसो अदब तकलीफ़ न थे बस ज़ियारत थी पैगाम मिले उन वक्त जो वडो अहले सुन्नत जो आलिम हो उन बुजुर्ग के वडो मुहद्दिस हो असा उन जा किताब पढ़ाईंदा पढ़ी असा उन मां कुछ अखर सिखंदा एडो वडो मुहद्दिस उन नेशापुर जे मुहद्दिस के चयो सही तू असा जो इमाम हुई शहर में वडो आ माना इया समझो त तू असा जे हिन वतन में शेरे मुस्तफा सो तहां के चऊं था त तहां अग्यां थियो साईं सा तहां ॻाल्हाए जो हिकिड़ो ॻाल्हाए नुमाइंदो अञा वधीक ॻाल्हि ॿुधाए अबा अल्लाह जी बारगाह में वेंदा हो त उते बि तव्हां जो नुमाइंदो हिकिड़ो हूंदो आहे या 10 ॻाल्हायो अल्लाह जी बारगाह में तहां के वठी वेंदो आहे पेश माम उहो बि नुमाइंदो हिकिड़ो हूंदो आहे तहां सभु उन जे कढ हूंदा हो उन बुजुर्ग के फरमायूं उन बुजुर्ग चयो बाबा जी तहां जी मर्जी मां तहां जो नुमाइंदो अंबो हंजा अंबो नेशापुर को बाहर निकता महबूब जे बचड़े जे इस्तकबाल नेशापुर हाने ईरान जो शहर चढ़न जो कब्जो जेड़ी मतलब बाहर पहुता त हजरत सोने इमाम अली रज़ा जी जेका सवारी पो घोड़ो या उठो इन जो बहस न सवारी उन सवारी जी वाग उन वक्त जे कामिल आलिम पान झली ऐं साईं जन के वठियूं अचे पयो ऐं हज़ारन जो जेको काफिलो आ वो हज़ारन जो काफिलो वो गड्डो हले पयो ऐं साईं जी ज़ियारत कन पया साईं के वठी अची नेशापुर जे शहर में आंदा जागो था पर हजरत इमाम अली रज़ा जे चेहरे ते हीअं पर्दो पाण ढके रखंदो चेहरे मुबारक ते पर्दो हो त जेके शहर जा माण्हू हा न पाण न पिया कनि जीअं तव्हां कंदा गीह पीअ ईअं न पिया कनि उन आलिम खे चयो ओ सोना साईं खे चयो त पंहिंजो चेहरो त ॾेखारे उहा कहिड़ी हिकमत ही साईं ईअं कंदो हो उहा साईं ॼाणे हिकमत किताबनि में लिखियल आहे पर टाइम न आहे उन आलिम सगोरे छो त अदब आदाब दरबार जा बादशाह जे दरबार जा अदब आदाब आलिम सम्झंदो ईअं न इल्म रब जो नूर आ
जंहिं सीने में ईंदो आहे उन सीने खे अलाह बरकत ॾींदो आहे। पंहिंजी औलाद आलिम कयो, तव्हां ज़ालिम करण जे चकर में लॻा पिया। आलिम कयो। वो आलिम अॻिते वधियो, अॻिते वधी अर्ज़ कई क़िबला जमायत चवे थी त ज़ियारत थिए, पाण बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे पर्दो जो लाथूं, सभिनी ॾिठो, सभिनी जो सुभान अल्लाह। हैरान यार। उन वक़्त में नेशापुर में जेके हिंदू रहंदा हा, गैर मुस्लिम रहंदा हा, उहे बि इस्तक़बाल लाइ निकिता हा, छो त चंड्रा वाह बि थो रही हा। उन्हनि खे बि अदब हुयो, ख़्याल हुयो, इन्हनि वांगुरु चंड्रा कोन आहे, उहे बि ॿाहिरि निकिता। इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले सुन्नत जे इमाम जेड़ी महिल पंहिंजे चेहरे मुबारक तां पर्दो लाथो त उन्हनि जेड़ी महिल ज़ियारत की, उन्हनि चयो अल्लाह महबूब जो बचड़ो एॾो सुहिणो आहे त ख़ुदि मदीने वारो साईं छा हूंदो। एक धक में हज़ारनि जे तादाद में जेके बि आयल हा, भला सवा हा, जेके बि सभिनी महबूब ते कलमो भरियो, उहे मुस्लमान थिया। हाणे हेॾा निहार जा तूं ऐं मां छा कंदा आहियूं? सैयद सगोरो आयो, चुमे 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 साईं जी खल लाहे छॾींदासीं, हथनि जूं चटियूं निकिरी वेंदियूं। ऐं ॿियो वरी तव्हां हिकिड़ो वॾो गुनाह कंदा हो, ॿुधायां तव्हां कंदा हो कहिड़ो? साईं तू सैयद आ, तोखे पढ़ने जी जरूरत ही काने, तोखे इल्म जी कहिड़ी जरूरत आहे? तू त सही पाण ही सवा शेर आ। मां जादो सिंध में सैयदन सादातन सगोरन जी पढ़ाई में रुकावट हो अधु पाणन अधु तहां जहिड़ा माण्हू। साईं तू त सवा शेर आ, तोखे पढ़ने जी जरूरत काने। मां तहां खां पुछां तो त मुस्तफा जो मीरास का बनी आ, को धन वा, को दौलत वा, या मुस्तफा जो मीरास इल्म आ? चओ 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 छा आहे? नथा कुछ न ॻाल्हायो। मुस्तफा जो मीरास इल्म ऐं तहां असां जहिड़नि माण्हुनि, मां जहिड़ा खुशामदी माण्हू पोइ टीक करूं ॾियो सैयदनि सां, बसि असां तुंहिंजी ख़िदमत था कयूं। अदा तोखे इल्म पढ़ण जी सोना सैयद, तूं त माशाअल्लाह पंज सेरो आहे, कहिड़ी तोखे ज़रूरत आहे? पोइ अदा इंसान आहे ॿुधी ॿुधी माशाअल्लाह हाणे मुल्क में सैयद मुफ्ती गोल त लभे ई कोन थो। शरब जाम वेठा आहिनि, सेड़ा बि जाम वेठा आहिनि, कुंभार फ़क़ीर बि जाम वेठा आहिनि, भुटा फ़क़ीर बि जाम वेठा आहिनि, खोसा फ़क़ीर बि जाम वेठा आहिनि। सैयद मुफ्ती गोल वरले मिलई, इन में ॾोही तव्हां आहियो, असां आहियूं। उम्मत पाण माहौल खे ठाहींदी आहे। मां तव्हांखे चवांव थो, तव्हां माहौल ठाहींदव। तव्हां वटि सैयद सगोरो अचे, साईं खां पुछ, चो साईं मसइलो त ॿुधाए ज़कात जो। साईं क़िबला असांखे निमाज़ जा मसइला त ॿुधाए, क़िबला साईं असांखे हे त सेखार। इंशाअल्लाह माहौल जुड़ंदो तोखे सवाब मिलंदो। मां कसम खुदा जो मां चवां थो त हे जेको मिंबर मुस्तफा आहे, हिन शरफ फ़क़ीर खे इहा ॻाल्हि चवंदे को बि ऐब कोन लॻंदो आहे। मूंखे पंहिंजी ज़ात ते ज़ात का ग़ैर थो रही हूंदी आहे, अल्हम्दुलिल्लाह इन में ऐब कोन्हे। पर मां चवां थो मुंहिंजा भाउ अज़ीज़, हे जेको मुस्तफा जो मिंबर आहे, इन जो हक़दार सुन्नी सैयद आहे, वेहे ख़िताब करे त मज़ो तॾहिं अचे। ईअं आहे या न? हक़ जी ॻाल्हि आहे, हक़ जी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेको पढ़ंदो उहो हक़दार आहे, पोइ शर पढ़े त उहो हक़दार थी वियो, खोसो पढ़े उहो हक़दार थी वियो। इहो असांजे मुल्क जो अहिड़ो वैलो मां काथे कोन ॾिठो। अल्हम्दुलिल्लाह मां दुनिया जे मुल्कनि में वञा थो, सफ़र कयां थो, 12-13 मुल्क हींअर ताईं मां घुमियो आहियां। ईअं आम सैर सपाटो कोन कंदो आहियां, वेंदो आहियां अहिड़नि ई प्रोग्रामनि ते जेको तोसां हिते ख़िताब थो कयां। मुंहिंजा भाउ अज़ीज़ अहिड़ो वैलो किथे बि कोन्हे जहिड़ो तव्हां कयो आहे। हथ सां सादात इकराम खे तव्हां ख़राब था कयो। उन वक़्त जे नेशापुर जे आलिमन ख़बर अथई छा चयो? अवाम बि चयो, सोना हाणे सोने खे चओ दीदार त दीदार आ, दीदार त दीदार आ, उहो बि मज़ो आ। पर असांखे पंहिंजे नाने रसूलुल्लाह जी का हदीस ॿुधाए, का इल्म जी ॻाल्हि कर। असां मुरीद तय कंदा आहिनि, मुरीद माहौल जोड़ींदा आहिनि, मुरीद माहौल जोड़ींदा आहिनि। खलीफ़न को त अलाह पनाह जे तव्हांखे पाण ख़बर आहे खलीफ़ा छा कंदा आहिनि, कहिड़ो माहौल जोड़ींदा आहिनि। हाणे हज़रत सोणे इमाम अली रज़ा जेका अॻिते हदीस बयान कई, सोचां थो त टाइम